नाज़रीन, हैदराबाद में कायम कियल एहसास किफ़ालत सेंटरनि ते बि पैसनि जी गैर क़ानूनी कटौती जारी आहे। GR कॉलोनी जे सेंटर ते पैसा कटण ख़िलाफ़ मुतासिरनि एहतजाज कयो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर मुदस्सर अब्बास। जी मुदस्सर, छा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल सायरा, सिंध जे ॿियनि शहरनि ॾींहुं हैदराबाद में एहसास कफ़ालत प्रोग्राम ज़रिए मिलंदड़ वज़ीफ़ा मुस्तहिक़ीन खां कटौती वारो अमल जारी आहे। मुख़्तलिफ़ शिकायतुनि बावजूदि इंतज़ामिया हिन वक़्त ताईं को बि तहरुक न वरितो आहे। शहर जे मुख़्तलिफ़ सेंटरनि तां मुस्तहिक़ीन खां कटौती वारो अमल जारी आहे। ही GR कॉलोनी जी वापडा ग्राउंड में क़ाइम एहसास कफ़ालत सेंटर आहे, जिते एजेंट मुस्तहिक़ ग़रीब औरतुनि खां 12,000 जी क़िस्म 500 रुपया कटौती करे रहिया आहिनि, जंहिं ख़िलाफ़ कासमाबाद ॻोठ बुढो पालारी वासी ने एहतिजाज कयो आहे। संदसि चवणु आहे त एजेंटनि पारां संदसि जी 12,000 जी क़िस्म 500 रुपया कटौती कई वई आहे, जेका संदसि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। हुन लाॻापियल अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त कटौती कंदड़ एजेंट ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे, जीअं वधीक मुस्तहिक़ीन सां का नाइंसाफ़ी न थी सघे। जी मुदस्सर, अवां जी महिरबानी।